न थी रमज़ान भी वियो शवाल भी वियो ज़ुल्क़द भी वियो हाणे त ज़ुल्हज आयो आ साईं मेहरबानी कयो मूंखे मसलो समझायो पाण फरमाए भेणा तूं त सफ़ा को चटो आ अरे ही ज़ुल्हज जो महीनो हिन महीने में हाजी हज ते वेंदा बैतुल्लाह जो तवाफ कंदा नबी साईं जे रोज़े जी ज़ियारत कंदा मिनाई अरफात जी मैदान में इहराम वाली हालत में रब को माफ़ी वठंदा हिन महीने में हाजी वञो ते मिना में शैतान के पत्थरियूं हणंदा शैतान सां मुक़ाबिलो कंदा तूं वरी हिन महीने में तलाक जो कम शैतानी कम थो करी कुछ त हया कर हर महीने में तलाक जो तो साईं के साईं मुंहिंजी तौबा साईं मूंखे ख़बर कान ये माफ़ कजो भला ही महीनो गुज़रे ईअं हलियो वरी मुहर्रम भी हो सफ़र भी हो वरी रबीउल अव्वल में आयो साईं जन के चई साईं ज़ुल्हज भी वियो मुहर्रम भी वियो सफ़र भी वियो हाणे त मसलो समझायो ज़ाल सां ठाव थिए कोन थो मेहरबानी कयो मूंखे मसलो समझायो त तलाक ॾियांसि त साईं जन अब्दुल्ला फरमाए भेणा तूं त सफ़ा को जाहिल अनपढ़ियल आहे अरे ही रबीउल अव्वल जो महीनो हिन महीने में असांजे साईं जी विलादत थी आहे ही महीनो त ख़ुशीअ जो महीनो ही महीनो त शुक्राने जो महीनो आहे हिन महीने में त नफ़िल पढ़जनि छो त हिन महीने में जेको असांजो साईं आयो दुनिया खे ॻंढण जे लाइ आयो तूं वरी छिनण वारो कमु थो करी नबी साईं ॻंढण जे लाइ आया तूं वरी हिन महीने में तलाक जो कमु छिनण वारो चई साईं मां तौबा कई साईं मूंखे ख़बर कान्हे ईअं हलियो वरी महीने ॿिनि महीननि खां पोइ मिठाईअ जो दॿो बि साईं जन वटि खणी आयो पाण फरमायूं फ़क़ीर ई छा आहे चई साईं हूअ ज़ाल जेका डिंगी ही जंहिंसां ठाव थिए ई कोन पियो अल्लाह हुन मां मूंखे पुट ॾिनो आहे हाणे जहरिया तहरिया हाणे कोन छॾींदोसांसि सभु अंकल हिन जा बर्दाश्त कंदुसि चई साईं हाणे कोन छॾींदोसांसि हाणे जहरिया तहरिया सभु हिन जा सभु चओ सुभान अल्लाह मौलाना करीम बशीर दादू जो उन को हिकिड़े माण्हू मसलो पुछियो साईं रमज़ान में या रबीउल अव्वल में या ज़ुल्हज में तलाक न ॾिबी आहे छा मौलाना त चयो तलाक त हर महीने में ॾिबी आहे पोइ इहो सॼो वाक़ियो ॿुधाईंसि साईं मौलाना अब्दुल्ला बेराई साहब हिन नमूने सां हिन फ़क़ीर दरवेश खे ईअं मोटाए छॾियो त मौलाना करीम साहब जे अखियुनि मां पाणी वही आयो चई पुट इल्म पढ़िया असां पर इल्म खे सम्झो इन्हनि बुज़ुर्गनि असां जहिड़े मौली वटि अचे हा उन महिल चऊं साहब हिन नमूने सां घरवारी खे तलाक ॾेई करे घर मां कढीसि छिनबो न साईं जेतिरो थी सघे माण्हू ॻंढे असां त उन पैगंबर जा गुलाम आहियूं उन मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं जंहिं उन माईअ सां बि ॻंढियो आहे जेका रोज़ानो मुंहिंजे साईं जे रस्ते ते कंडा उछलाईंदी हुई साईं जन खे गारियूं ॾींदी हुई नबी साईं जे खिलाफ शेर चवंदी हुई जॾहिं बीमार थी पई हदीस में चए साईं जन पंहिंजे साहबा सां गॾिजी करे उन कुरारी माई जे दरवाज़े ते आया उन जी अयादत करण जे लाइ उन जी न्याणी दरवाज़े ते बीठी जॾहिं साईं जन ते जो नज़र पियसि डोरी वञी पंहिंजी माउ खे चई आ उम्मी कद जा मुहम्मद उम्मा असहाब ओ अम्मा अॼु ख़ैर न आहे जंहिं मुहम्मद खे तूं गारियूं ॾींदी हुई जंहिं नबी जे रस्ते ते तूं कंडा उछलाईंदी हुई अॼु ओ नबी पंहिंजी जमात सां गॾिजी करे तुंहिंजे दरवाज़े ते बीठो अथई अॼु अलाए काड़ो नबी तोखां इंतकाम वठंदो पर हाओ सुहिणा नबी तुंहिंजे अखलाक तूं कुर्बान हाओ सुहिणा नबी तुंहिंजे सीरत तूं कुर्बान अॼोके दौर में तुंहिंजो मुंहिंजो दुश्मन बीमार थिए हा तूं ऐं मां चऊं था साईं मुंहिंजी पिट ई पारां थो अथसि मां मोतबर मां पुतल माण्हू जेको मुंहिंजो दुश्मन हूंदो ईअं ई मरंदो प्रभु दो मां तव्हांजे रस्ते ते कंडा उछलाईंदी हुयसि मां तव्हांखे गारियूं ॾींदी हुयसि मां तव्हांजे खिलाफ शेर चवंदी हुयसि नबी साईं फरमायो गारियूं ॾियणु कंडा उछलाइणु तुंहिंजो अखलाक पर दुश्मन जी अयादत करण ऐं हुनखे दुआ ॾियणु ही मुहम्मद जो अखलाक त यादि रखो मुस्लमानो जेको स्टेज ते बीह करे
मुसलमानन के गारियों दे यो अबू जहल जो अखलाक आ पर जेको स्टेज ते बिही करे दुश्मन के दुआ जे ही मोहम्मद जो अखलाक आ असा जो नबी ते गंढा चलायो हाँ बाकी दीन खातिर कावड़ हो जी दीन खातिर अल हुब्बु फिल्लाहि वल बुग़्ज़ु फिल्लाह मोहब्बत भी अल्लाह खातिर दुश्मनी भी अल्लाह खातिर हाणे तुझे भाउ जी शादी आ तुझे पुट जी शादी आ उन्हें शादी में दूल्हा आया शरणायूं आयूं बाजा आया बैसरियूं आयूं रागी आया फनकार आया कंजरई कंजरियूं आयूं हाणे तोखे ने शादी में वञणो न आहे भली तुंहिंजो भाउ हुजे भली तुंहिंजो पुट हुजे भली तो घाटो यार ऐं दोस्त हुजे इन शादी में तोखे वञणो न आहे जेकर तू इन शादी में जे शादी में दूल्हा ऐं शरणायूं बाजा ऐं बैसरियूं कंजर ऐं कंजरियूं फनकार ऐं अदाकार आया जेकर तू इन शादी में पंहिंजे माई खे वठी करे पोते पोइ जेका लानत हुन ते उहा लानत तो ते हाँ साईं इते वञणो न आहे भली भाउ हुजे इते छिनणो दुआ कुनूत पढ़ंदा हो नी दुआ कुनूत में छा आहे व नखल आहे नखल व नखल व नतरुक मन यफजुरुक दुआ कुनूत में ही नमाज़ी रब सां वाइदो थो करे व नखल व नतरुक नखल व तला खला खला चइबो आहे जूते खे लाहे उछलाइण ही नमाज़ी नमाज में रब सां वाइदो थो करे मुंहिंजा परवरदिगार जेको तुझे सुने नबी जी शरीयत जी खिलाफ वर्जी कंदो शादी में गमी में मां उन सां अहिड़ो बाइकाट कंदुसि जीअं जूते खे लाहे उछलाइबो आहे ईअं उनखे उछलाए फिटो कंदुसि खला जी माना इहा आहे जीअं अल्लाह से हज़रत मूसा नबी के हुकुम फरमायो फखला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा ओ मुंहिंजा मूसा नबी पंहिंजे जूतनि खे लाहे छो त तूं पाक वादी तुआ में बीठो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के तूर सीना जबल ते हुकुम दियो त पंहिंजे जूतनि खे लाहे पर आओ सोना नबी तुंहिंजे मक़ाम तो कुर्बान तुंहिंजे शान तो कुर्बान मुसलमानो जरा असांजो सोनो नबी सतन आसमाननि खां मथे अर्श अज़ीम ते पहुतो साईं जन पंहिंजे जूतनि खे लाहिनि पिया अल्लाह साईं फरमाओ मुंहिंजा सोना नबी तूं पंहिंजी जूती मुबारक खे लाह न बल्कि पंहिंजे जूती सुधो आ हज़रत मूसा ऐं असांजे नबी में फर्क़ हज़रत मूसा खे तूर सीना ते हुकुम थियो त पंहिंजे जूतनि खे लाह पर असांजे नबी खे अर्श अज़ीम ते हुकुम थियो सोना जूतनि सुधो आ हज़रत मूसा खे मौजज़ो हुयो जो पंहिंजे हथ खे गिरेबान में विझी करे ॿाहिरि कढंदो हुयो त सिज वांगुरु चिमकंदो हुयो अल्लाह से फरमाइसो उसलुक यदक फी जैबिक तखरुज बैज़ा मिन गैरि सू ओ मूसा पंहिंजो हथ पंहिंजे गिरेबान में विझी करे ॿाहिरि कढंदे त जीअं सिज चिमकंदो आहे ईअं पियो चिमकंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वॾो मौजज़ो हुयो पर आओ सोना नबी तुंहिंजे मौजज़े तूं कुर्बान नबी से वटि हिकिड़ो साहु बि वेठो आहे बारिश पइजी वई आहे ऊंदाही थी वई आहे नबी साईं खे आज़ू कई साईं ऊंदाही बि थी वई आहे घिटीअ में गप बि थी वई आहे हाणे मां घर कीअं वञा पाण फरमाया लठ मूंखे ॾे सभु चओ सुभान अल्लाह साहु बि फरमाए थो मां साईं जन खे जो लठ ॾिनमि साईं जन उन ई वक़्त में मूंखे लठ जो उछलाए ॾिनी त उहा मुंहिंजी लठ ईअं पई चिमके जीअं ट्यूबलाइट चिमकंदी आहे मां उन लठ जी रोशनीअ ते वञा पियो त ॿियो हिकिड़ो साहु बि मूंखे मिली वियो त यार मूंखे बि वठूं हल उहो बि मूं सां गॾु उन रोशनी ते अचे पियो अॻिते जो पहुतासीं त हुन जो रस्तो जुदा मुंहिंजो रस्तो जुदा त मूंखे चई यार हाणे मूंखे पंहिंजे घर छॾे आ हिन रोशनी ते त हुन साहु बि चयसि यार तूं पाण वारी लठ हिन मुआरी लठ सां मिला साहु बि फरमाए थो हुन पंहिंजी लठ मुआरी लठ सां मिलाई त हुन जी लठ भई ईअं पई चिमके जीअं ट्यूबलाइट चिमकंदी आहे अल्लाह से असांजे नबी खे एॾा मौजज़ात ॾिना त निमाज़ी निमाज़ में वाइदो थो करे व नखलो
ए अल्लाह जेको तुझे शरीयत जी खिलाफ वर्जी कंदो तुझे सोने नबी जी खिलाफ वर्जी कंदो मां उनखे इएं लाए फिटो कंदो जीअं जूतनि खे लाए उछलाइबो वाइदो करे थो न माल मुंहिंजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत मोकिले फरमाईंदा मुसलमानों जेको शादी में दोल शरनायूं बाजा बैंसरियूं नाच ऐं गाना फनकार घुराए उन सां अहिड़ो बाइकाट कयो जीअं जूते खे लाए उछलाइबो आहे ईअं बिरादरी में उनखे उछलाए फिटो कयो पाण ई कुते जहिड़ो मोह करे तव्हांजे पेरनि ते अची किरंदो बाक़ी जेकॾहिं तूं वरी इन्हनि दोलनि शरनाइनि बाजनि ऐं बैंसरियुनि फनकारनि कंजरनि ऐं कंजरनि वारी शादी में वेह त पोइ तूं कहिड़ो मोतबर चइबे हिकिड़ो माण्हू जो हुजे हुनजो मुंहुं जो कारो हुजे त उन सां जो असां मुंहुं मिलाईंदासीं त असांखे बि कारा लॻंदी की न का मां तव्हां खां पुछां थो दोलो असां मुस्लमान जी निशानी या हिंदुनि जी हा तव्हांजे इलाइक़े में जेकर कंहिं हिंदू बागड़ी भील ओॾई वांगे जी शादी हुजे तव्हां उनखे चओ त महिरबानी कर पंहिंजे शादीअ में वाइज़ करा क़ुर मजीद जो जलसो करा खर्च भी असां था भरियूं ॿिया मौलवी खणी ॾिंगा आहिनि पर मौलवी जोगीअ खे था घुरायूं उहो वीचारो तनक़ीद कोन कंदो आहे इस्लाही वाइज़ थींदो अब घुराईंदो खर्च भी तव्हां कयो अवाम खे मानी भी तव्हां खारायो पर उन हिंदूअ खे चओ त शादी तुंहिंजे पुट जी शादी ते वाइज़ थींदो कराईंदो भाई हिंदू सम्झे थो त क़ुर असांजो न आहे क़ुर मुसलमाननि जो आहे पर हिंदुनि जे शादियुनि में दोल हूंदो आहे न है बुझई मुसलमान इन हिंदू बागड़ी भील ओॾई वांगे खे एॾी गैरत आहे जो असांजे भले क़ुर खे पंहिंजे शादी में अचणु नथो ॾे पर हैफ़ हुजे तोते जो तो हिंदूअ जे लानती दोल खे पंहिंजे शादीअ में आंदो तोखां वधीक तो हिंदू ऐं वांगियो गैरती चइबो उनखे दोहल ते गैरत आई तोखे क़ुर ते गैरत न आई ही मुसलमानी वो असांजे इलाइक़े में हिकिड़ी शादी थी पोइ कुंवारे तन घोटे तन खे चयो त 15 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो घोट पढ़ायो न त असां संग न ॾींदासीं हाणे 15 ॾींहंनि जे अंदरि कहिड़ी तयारी थींदी मिड़ई न्याणियूं सियाणियूं वठी शादी थी वई त सुबुह जो घोट जी मां पंहिंजी पोती लाहे करे पुट जे पेरनि ते रखियईं रोए बि पई त पुट मूंखे थञ माफ़ कजां पुट खां दाह निकिरी वई आहे मां तोखां कहिड़ी ग़लती थी आहे तोखां कहिड़ो कसूर थी वियो आहे जो मां तोखे थञ माफ़ कयां त मां रोई करे जवाब ॾिनसि पुट मां लख रुपया गॾु कयो त तुंहिंजे शादीअ ते शमू मिराली घुराईंदसि मुंहिंजी उमेद पूरी कान थी मुंहिंजी मर्ज़ी त इहा ई त सॼी राति तुंहिंजे शादीअ ते लानत जा वसकारा करायां हा पर तूं लानत खां बची वे जानी लानत खां बची आयो ॾुख ये मुसलमान जा हाल आहे वो असांजे उॾेरे जे पासे ॾे चाचो रब ॾिनो वो रोई करे ॻाल्हि पियो करे जॾहिं मां जवान हुयुसि त ॻोठ में पाड़े में हिंदुनि बागड़ियुनि भीलनि जी शादी थींदी हुई त उते बि मां दोल वॼराइण न ॾींदो हुउसि पाड़े में हिंदुनि जी शादी एॾो सख़्तु माण्हू हाणे रोई करे ॻाल्हि पियो करे चइबो हाणे असांजे घर में असांजे ॻोठ में टेलीविज़न अची वई शादी थी त दूल अची विया हू हिंदू बागड़ी भील ओॾई वांगिया चाचे रब ॾिने खे चऊं चाचा रब ॾिना तूं असांखे दूल वॼाइण कोन ॾींदे हाणे तुंहिंजनि मुस्लमाननि वटि वॼनि था पिया मुस्लमान हिंदू बागड़ी भील ओॾई वांगिया असां मुस्लमान मुंहिंजूं भेनरूं जॾहिं तव्हांखे वॾे आवाज़ सां घर जे अंदरि निमाज़ जे अंदरि
कोठीअ में बंद थी करे उते वॾे आवाज़ सां क़ुरान मजीद पढ़ण जी इजाज़त न आहे, ज़िक्र ॾाढा करण जी इजाज़त न आहे, दुरूद ॾाढा पढ़ण जी इजाज़त न आहे त वॾे आवाज़ सां घिटिन ऐं रोडनि ते लाॾनि ऐं सेरनि जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी? ओ मुंहिंजी अदी मुंहिंजी भेण, जॾहिं तोखे हज ते अकेले वञण जी इजाज़त न आहे, धारे बर्द सां हज ते तोखे वञण जी इजाज़त न आहे, जुमे जी निमाज़ ते तोखे मस्जिद में अचण जी इजाज़त न आहे, ईद जे ॾींहुं ईदगाह में तोखे अचण जी इजाज़त न आहे, पोइ बेपर्दा थी करे मेले ऐं मलाखड़े ते इस्पताल ऐं कॉलेज ऐं शादियुनि में अकेले वञण जी तोखे कंहिं इजाज़त ॾिनी? इन इजाज़त मिली आहे? ओ मुंहिंजी अदी मुंहिंजी भेण, जॾहिं निमाज़ जे अंदरि उलमा मौजूद हिकिड़ी औरत निमाज़ घर में पढ़े थी, घर जे कोठीअ में निमाज़ पढ़े थी, दरियूं बि बंदि, दरवाज़ो बि बंदि, जेकॾहिं ने कोठीअ जे अंदरि औरत जे मथे तां रो लही वियो, पोती लही वई, सिर्फ़ चोथों हिसो वारनि जो खुली वियो त उन औरत जी निमाज़ बातिल थी वई। ओ मुंहिंजी अदी मुंहिंजी भेण, जॾहिं घर जे कोठीअ जे अंदरि दरियूं ऐं दरवाज़ा बंदि आहिनि, उते तुंहिंजे मथे तां पोती परे थी वई त तुंहिंजी निमाज़ बातिल। त पोइ जेकर तूं स्कूल ऐं कॉलेज ऐं शादियुनि में मथो उघाड़ो करे घुमंदीअ त तुंहिंजी इज़त कीअं महफ़ूज़ रहंदी? असां त उन ई पैगंबर जा गुलाम आहियूं, उन ई मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं, जंहिं ग़ज़वे हुनैन जे मैदान में हिक काफ़िरनी औरत जे मथे ते पंहिंजे नबूवत वारी चादर रखराई। साहबा कसे इन्हा काफ़िरतुन, सही त काफ़िरनिया, पाण फरमाए इन्हा बिल्तुन, जीअं फातिमा मां मोहम्मद जी न्याणी आहे त काफ़िरनी बि मां मोहम्मद जी न्याणी आहे। पाण फरमाए जे मां फातिमा पंहिंजी न्याणी जो मथो उघाड़ो बर्दाश्त न कंदुसि, ईअं हिन काफ़िरनी न्याणी जो बि मथो उघाड़ो नबी बर्दाश्त न कंदो। मुसलमानो, असांजो नबी काफ़िरनि जे मथनि ते पंहिंजी नबूवत वारी चादर रखे। अॼु असां मुसलमान पंहिंजी न्याणीअ जो मथो उघाड़ो ॾिसी करे फ़ख्रु था महसूस कयूं। हाणे ॾिसो त शहर में अजीब अजीब फैशन अहिड़ा लटा निकिरी पिया आहिनि जो अलाह पनाह। औरत जी माना ई ओघड़, औरत अरबी लफ़्ज़, औरत जी माना ई ओघड़ आहे। वरी जेका औरत सनो लिबास, चुस्त लिबास पाए करे ॿाहिरि निकिरे त पोइ त ओघड़ ई ओघड़ आहे। मुसलमाननि मर्दनि जो बि अहिड़ो लिबास कोन्हे जहिड़ो औरतुनि जो लिबास आहे। इन जी करे मुंहिंजे साईं फरमायो, रुब आरियातिन फिल आखिरत कासियातिन फिद दुनिया। पाण फरमायूं केतिरियूं औरतूं आख़िरत जे ॾींहुं उथंदियूं त उन्हनि जे बदन ते लिबास कोन हूंदो, छो त दुनिया में जेको लिबास पातऊं, बेहयाई वारो लिबास, चुस्त लिबास, शराफत वारो लिबास कोन हुयो। सनो लिबास पाए करे दुनिया में घुमंदियूं, आख़िरत जे ॾींहुं उन्हनि जे बदन ते कोई लिबास कोन हूंदो। दुआ कयो अल्लाह मुसलमान मर्दनि मुसलमान औरतुनि खे हया नसीब फरमाए। त ये शादियुनि में दोल, शरनायूं, बाजा, बैसियूं, फनकार, राग, कंजर, कजरूं घुराइण या कंहिंजो रवाज आहे हिंदुनि जो, मुसलमाननि जो रवाज न आहे। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह पंहिंजी शादी में क़ुरान जो वाइज़ कराए, क़ुरान मजीद जो जलसो कराईंदासीं। असांजो उन्हनि दोलनि, शरनायुनि, बाजनि, बैसियुनि खां बाइकाट। हा, इते साईं छिनणो, इते हिन शादी में वञिणो न आहे। मोहब्बत भी अल्लाह खातिर, बुग़्ज़ भी अल्लाह खातिर। मोहब्बत भी अल्लाह खातिर हुजे त दुश्मनी भी अल्लाह खातिर हुजे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुट अब्दुर्रहमान मैदान बदर खां बाद जॾहिं मुसलमान अची थियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चइबो, बाबा बदर वारी जंग में केतिराई दफ़ा तूं मुंहिंजे तलवार जे वार में आए, पर मां तोखे पंहिंजो पीउ सम्झी करे छॾे ॾिनो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाइस, पुट अब्दुर्रहमान, जेकर तू मैदान बदर में मुझे तलवार जे वार में अची आ त मां तोखे पंहिंजो पुट न बल्कि नबी जो दुश्मन समझी करे क़त्ल कई हा। मोहब्बत इहा हो,
इन्हीं जे करे मुझे साईं फरमायो मन अहब्ब लिल्लाह व अता लिल्लाह व अबगज़ लिल्लाह व मना लिल्लाह फक़द इस्तकमल अल ईमान। पाण फरमाई जा मोहब्बत भी अल्लाह खातिर रखी, दुश्मनी भी अल्लाह खातिर रखी, कंखे ॾिनई उहो भी अल्लाह खातिर, कंखे न ॾिनई उहो भी अल्लाह खातिर। पाण फरमाई न जो ईमान कामिल आहे, इहो कामिल ईमान वारो आहे। तव्हांजे करे जो वाइदो कयो त इन शादीअ जो बाइकाट कंदासीं, उन शादी में वेंदासीं जंहिं शादी में छा जेका नबी साईं जे सुन्नत जे तरीक़े। अब मां तव्हां खां पुछां थो, हदीस में अचे थो नबी साईं फरमा अन निकाह मिन सुन्नती फमन रगिब अन सुन्नती फलैसा मिन्नी। पाण फरमायो निकाह मां मोहम्मद जी सुन्नत है, जेको मुंहिंजी सुन्नत को मुंह मोड़ींदो मुंहिंजो कोन्हे। अब फजर जी बरकात सुन्नत आहे यार, हाणे जन वाला फजर जी तव्हां बरकात सुन्नत पढ़ो त इन सुन्नत खां अॻु में हिकु मीरासीअ खे घुरायो, उनखे चयो दुहल बि वॼा, वरी बाजे ऐं बैसर वारे खे घुराए बाजा बैसरू नाच करे पोइ फजर जी सुन्नत पढ़ो। पढ़ंदो इहा सुन्नत थींदी? फजर जी सुन्नत आहे नी बरकात सुन्नत। तव्हांजे करे जीअं निकाह सुन्नत आहे त फजर जी बरकात सुन्नत आहे। निकाह वारी सुन्नत में दुहल थो वॼाई, बाजा ऐं बैसर थो वॼाई, नाच ऐं गाना थो कराई। पोइ फजर वारी जेका सुन्नत, ज़ोर ऐं असर वारी जेका सुन्नत है उहा बि जॾहिं पढ़ी त पहिरीं दुहल वॼरा, बाजा ऐं बैसरू वॼरा, नाच ऐं गाना करे पोइ इहा सुन्नत पढ़। जेको मुस्लमान फजर जी नमाज़ जी सुन्नत दुल्हन शरनाइन बाजन ऐं बैसरनि सां गॾे करे पढ़ंदो, इन जी इहा सुन्नत कान थींदी। त यादि रखो मुस्लमानो, जेको मुस्लमान नबी जी निकाह वारी सुन्नत खां अॻु में दुल्हन ऐं शरनायूं बाजा ऐं बैसरू नाच ऐं गाना फनकार कराईंदो त इहा सुन्नत कीअं अदा थींदी? किन अदा थींदी? पोइ जंहिं सुन्नत जे मुंड में दुहल शरनायूं बाजा बैसरू नाच ऐं गाना राग ऐं फनकार इहे जो अचनि त इहो निकाह कहिड़ो बरकत वारो थींदो। इन निकाह में जेके बच्चा ॼमंदा इहे हलाली ॼमंदा? वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, असांजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइणु। दुआ कयो अल्लाह साईं मुस्लमाननि खे अमल जी तौफ़ीक़ ऐं हाणे वाइदो कयो त साथ आलम जो इंशाअल्लाह जॾहिं क़ुरान मजीद जो कानून अची वेंदो त दुहल शरनायूं बाजा बैसरू पाण ई ख़तमु थी। ऐं तव्हां सभु नबी साईं जो साथ ॾींदव न? जेके नबी साईं जो साथ ॾियनि हथ मथे खणो। नारे तकबीर, नारे तकबीर। ए मुंहिंजा अल्लाह तूं गवाह हुजजां, अॼु हिननि सभिनी हथड़ो मथे खणी करे वाइदो कयो आहे त असां मदीने वारे मीर जो साथ ॾींदासीं। ए मुंहिंजा अल्लाह हिननि जा हथड़ा क़बूल कजां। पोइ नबी साईं फरमायो अल्लाह साईं मूंखे मोकिलियो आहे तां त मां बाजा बैसरू मज़ामीर सभु बनी भोरा कयां। तव्हां हिन ॻाल्हि में साईं जो साथ ॾींदव न? तव्हांजे घर वाइदो कयो त जंहिंजे घर में मौसीक़ी राग जूं केस्टूं डिश वीसियार के बिलाए सुभाणे उनखे बनी भोरो कंदासीं। तां त पहाड़ मरी वारनि खे पतो पए त ही नबी साईं जा साथी वञंदव न? इहो हिकिड़ो त कमु कयो, मन हिन जे सदके क़यामत जी माफ़ी मिली वञे। मां हाणे तकरीर कयमि गजूअ में, नौशाद फिरोज जे भरिसां ॻोठ आहे, उते 4 न्याणियूं हुयूं। उन्हनि न्याणियुनि खे एॾी गैरत आई जो उन ई वक़्त में टेलीविज़न खे बनी भोरो कयूं। सखर में मां तकरीर कयमि, उते औरतुनि जो ख़िताब हुयो, केतिरियूं औरतूं हुयूं जन टेलीविज़न वीसीआर बनी भोरा कया। हैदराबाद में हिकिड़ी न्याणी हुई, कॉलेज जी स्कूल में पढ़ण वारी हुई, पर नबी साईं जो साथ ॾिनई। ॿुधंदियूं आहिनि किथे किथे वाए मर्दनि जो हथ वाइदो करे साथ ॾिनो त औरतुनि बि चयो त असां बि साथ ॾींदियूंसीं। त उन नौजवान न्याणियूं छा कयो जो घर में जेके बि मौसीक़ी राग जूं केस्टूं डिश वीसीआर सभु खणी वञी दराए सिंधू में उछलाए। हुन जो पीउ हुन ते कावड़जी वियो त तो हेॾो नुक़सानु कयो आहे। न्याणी पंहिंजे पीउ खे चयो, हे मुंहिंजा अब्बा, जेसि ताईं मुंहिंजी जान में जान आहे हिन घर में या त क़ुरान हलंदो या अल्लाह जो ज़िक्र या नबी जो फरमान।
जेस ताईं मां हिन घर में आहे, हिन घर में न टेलीविज़न, न वीसीआर, न मौसीकी, न राग। अब क़यामत जे ॾींहुं हाणे इहा औरत जंहिं टेलीविज़न, वीसीआर, मौसीकी, राग जूं केस्टूं भॻियूं, ऐं जेका औरत वरी टेलीविज़न, वीसीआर ॾिसे थी, इहे क़यामत जे ॾींहुं बराबरि हूंदियूं? जेका न्याणी मौसीकी, राग, टेलीविज़न ऐं वीसीआर खे भञी भोरा करे, इहा क़यामत जे ॾींहुं अम्मा फातिमा जे पोयां जन्नत में। दुआ कयो अल्लाह ताला मर्दनि खे गैरत घणाई औरतूं तव्हां ईअं असांखे मारे थी वञनि, औरतुनि खे एॾी गैरत, तव्हां मर्दनि खे एॾी गैरत न आहे। तंहिंजे करे वाइदो कयो त इन ॻाल्हि में नबी साईं जो साथ ॾियो। ऐं हाणे इलेक्शन अचण वारी आहे, बलदियाती इलेक्शन। असांखे असांजे वॾनि इजाज़त ॾिनी आहे, अॻे इजाज़त न पिया ॾियनि, पर हाणे असांखे इजाज़त ॾिनी अथनि। असां उन्हनि सां वाइदो कयो आहे त सिंधी माण्हू वाइदनि में ॾाढा था अचनि, असां सां वाइदो कयो अथनि त साथ तव्हांजो ॾींदासीं। साथ ॾींदव न? हाणे हिकिड़ो त कमु कयो भला, तव्हां सिंधी निमाज़ पढ़ंदव न? मुंहिंजा हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा, हिकिड़ो ॾींहुं पूरे पाकिस्तान जा मुस्लमान, नंढा वॾा, मर्द औरतूं, हिकिड़ो ॾींहुं जेकर 5 वक़्त निमाज़ पढ़नि त पाकिस्तान में क़ुरानी कानून अची वञे। निमाज़ जी एॾी बरकत आहे, भला एतिरो त कमु कंदो न? हा, मौलाना मोहम्मद अमीन रहमतुल्लाह अलैह फरमाए पियो, असां सिंधियुनि खे असांजी मां टोपी ठाहे ॾिनी। टोपी ॾिठी अथव न सिंधियुनि? उन सिंधी टोपीअ जो जेको आॾो मुंहुं ठहियलु आहे, मस्जिद जे महिराब वांगुरु ठहियलु आहे। असांजी इन जीजल अम्मा असांखे इहा सिंधी टोपी ठाहे करे ॾिनी त जीअं मुंहिंजो पुटु इहा सिंधी टोपी पाए मथे ते रखे, निमाज़ जो टाइम थिए त हिनखे मस्जिद यादि अची वञे। त जेकर पाण खे सिंधी सॾायो था ऐं सिंधी टोपी पायो था त महिरबानी कयो निमाज़ पढ़ो। जेकर निमाज़ नथा पढ़ो त पोइ हिन सिंधी टोपी पाइण जो तव्हांखे कोई हक़ु कोन्हे। ऐं सिंधी सिंध सनद साॻी ॻाल्हि, सिंधुन सनदुन लिल इस्लाम, सिंध इस्लाम जी सनद आहे, सिंध बाबुल इस्लाम आहे। भेण हू सरहद जा पठान, बलोचिस्तान जा बलोच, बिरोही ऐं बरोच असां सिंधियुनि ते टोकूं था कंदे। भेण सिंध जेका इस्लाम जी सनद, जेका बाबुल इस्लाम, उते हिकिड़ो ई मौलवी कोन्हे को। ऐं हिते असां वटि हेतिरा मौलवी असेंबली में वेठा आहिनि, उहे बरोच बि असां ते टोकूं था कनि। तव्हांजे करे पंहिंजी सिंध खे लॼायो न। अॼु वाइदो कयो राति जे पोएं पर में रब सां ते, अल्लाह असां तुंहिंजे क़ुरान मजीद ऐं निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ कोशिश ऐं महिनत कंदासीं। अॻे त इख़्तिलाफ़ आहे, शिया बरेली सभु मुतहिद थी। असांजे मौलाना फज़ल रहमान अल्लाह उनजे ज़िंदगी में बरकत करे सभिनी खे गॾु खयो आहे। ऐं असांखे मौलाना सबक़ ॾिनो आहे त हिन वक़्तु इत्तिहाद जी ज़रूरत आहे। शीए जो सुन्नी दुश्मन न आहे, सुन्नी जो शियो दुश्मन न आहे, देवबंदी जो बरेली दुश्मन न आहे, बरेली जो देवबंदी दुश्मन न आहे। असां सभिनी जो वॾे में वॾो दुश्मन यहूदी नसारो अमेरिका ऐं बरतानिया वारा आहिनि, जेके असां मुस्लमाननि खे वेढ़ाए रहिया आहिनि। असांजे मौलाना फज़ल रहमान सभिनी मज़हबी पार्टियुनि खे गॾे करे हिकु जाइ ते गॾु कयो आहे त असां सभिनी जो यहूदी आहे, उन सां मुक़ाबले जे लाइ तव्हां सभु मुतहिद ऐं मुतफ़िक़ थियो। तंहिंजे करे अज़म कयो त पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करे पंहिंजे असली दुश्मन सां मुक़ाबिलो कंदासीं। अल्लाह साईं को अल्लाह साईं उलमा खे कामयाब फरमाए, हिन मुल्क में अल्लाह साईं क़ुरान मजीद वारो निज़ाम नाफ़िज़ फरमाए। ज़िंदगी रही वरी मुलाक़ात वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा, ॿिन्हिनि जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। हिन दुनिया मां इस्लाम सां, ईमान सां, एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। बेदीननि खे दीनदार बना, बेनमाज़नि खे नमाज़ी बना। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा नसीब फरमा, मरीज़नि खे सेहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। या अल्लाह ही जेके भी बना रात जे काफ़ी से जे गुज़रन जे बावजूद तोखे राज़ी करण जे लाइ वेठा थई, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह सभिनी खां राज़ी थी, नंढनि खां वॾनि खां, जवाननि खां, कुराड़नि खां, मर्दनि खां, औरतुनि खां राज़ी थी।
या अल्लाह जेकी आया